पंजाब अगर अपने हक का, अपने सूबे के पानी के लिए नहरें निकालना चाहे तो आपको तकलीफ क्यों हो जाती है? उस वक्त आपको सियासत याद आ जाती है। पंजाब का अपना पानी है, वो पंजाब के अवाम की, पंजाब के किसानों की, पंजाब के खेतों की अमानत है। अगर मैं वहां पर नहरें निकालना चाहूं तो आपको क्या एतराज है? अगर आप कोई काम करें सिंध में तो मरियम को खुशी होती है, कोई काम करो तो सही। और मैंने तो पानी चोरी नहीं करना था, मैंने तो अपने पानी से नहरें निकाल कर वो जो चोलिस्तान की जमीन है उसको मैंने आबाद करना था। मेरा पानी है, मेरा पैसा है, मेरा सारा कुछ है, आपको क्या तकलीफ है? पंजाब के अवाम को उनका हक देने के लिए मुझे किसी की इजाजत की जरूरत नहीं, अपनी इजाजत अपने पास रखो। मुंहिंजो पानी ऐं मुंहिंजो पैसो, तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? मूंखे पानी चोरी न करणो हो, पंहिंजे पानी ते केनाल कढी चोलिस्तान खे आबाद करणो आहे। भारत पंहिंजे रेगिस्तान खे आबाद कयो आहे त आऊं छो नथी करे सघां? पंजाब जे अवाम खे हक़ ॾियारण लाइ कंहिंजी इजाज़त जी ज़रूरत न आहे। तव्हां पंहिंजी इजाज़त पाण वटि रखो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जी पीपल्स पार्टी ते तनक़ीद जी ओठ में तकरारी कैनालनि जी हिमायत। मरियम नवाज़ चयो आहे त पंजाब जे हक़ ते ॻाल्हाईंदा त तव्हांखे घर ताईं पहुचाए छॾींदसि। हिननि पंजाब जे पंहिंजे पाणी ते कैनाल ते एहतजाज कयो, ख़ामोश रहियसि। जिते पंजाब ऐं पंजाबी जी ॻाल्हि थींदी त तव्हांखे न छॾींदसि। मूंखे आसान टारगेट न सम्झो। पंजाब खे मशवरा ॾींदड़ पंहिंजा मशवरा पाण वटि रखनि। पंजाब तव्हांजे मामलनि में मुदाख़लत नाहे कई त तव्हां बि न कयो। पीपल्स पार्टी ते तनक़ीद कंदे मरियम नवाज़ चयो त तव्हां सिंध में कुझु कमु कयो हा त ख़ुशी थिए हा, पर कुझु कयो त सही। छा तव्हां वटि हर शइ जो हल किश्तो खणी निकिरणु आहे? मरियम नवाज़ जो बयानु मुल्क दुश्मनी ऐं नफ़रत जो कारण हूंदो, इहा दावा ग़लति आहे त पाणी पंजाब जो बि आहे। असांजो हक़ सिंधू सां गॾु चिनाब ऐं झेलम जे पाणी ते बि आहे। मरियम नवाज़ अहिड़ी ॻाल्हि कई आहे त असां बि मुक़ाबिलो कंदासीं। SUP अॻवान जो टाइम न्यूज़ जे प्रोग्राम व्यूज़ टाइम में ॻाल्हि ॿोल दौरान मरियम नवाज़ जे बयान ते रद्द अमल। सैयद ज़ैन शाह चयो त पंजाब पाणी जे समूरे सिस्टम खे कब्ज़े हेठि आणणु घुरे थो। नवाज़ लीग क़यादत जो बयानु अफ़सोस जोॻो आहे। सिंध जे माण्हुनि पहिरीं बि दरिया जे बचाव लाइ बदी ॾेखारी, हाणे बि केनालनि जूं ॻाल्हियूं कंदड़नि खे मुंहुं भर किरणो पवंदो। नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी सम्झनि थियूं त केनाल ठाहे वेंदियूं, पर असां मरण घड़ी ताईं सिंधू जो पाणी खणणु न ॾींदासीं। हिकु सवाल ते सैयद ज़ैन शाह चयो त सिंध मां चूंडियल नुमाइंदनि ऐं हुकूमत ते दबाव विझणु घुरिजे त केनाल जो मामिलो सदाईं लाइ ख़तमु कराइनि। मरियम नवाज़ जी ॿोली हर्ष धर्मी वारी आहे। पाणी सिंध वासनि लाइ जीअण ऐं मरण जो मामिलो आहे। असां सभु कुझु विसारे ॿीहर मैदान ते लही पवंदासीं। पीपल्स पार्टी अॻवान ससी पुरी जो मरियम नवाज़ जे बयान ते तनक़ीद कंदे चयो आहे त मरियम नवाज़ ॾाढो वाज़े कयूं था त पाणी तव्हांजो न आहे, इन में असांजो बि हिसो आहे। कालाबाग डैम जीअं केनाल रिथा बि दफ़न थी चुकी आहे, उनखे ॿीहर जीआरण जी कोशिशि कई वई त वॾी मुज़ाहिमत थी सघे थी। टाइम न्यूज़ जे प्रोग्राम टाइम लाइन में ॻाल्हाईंदे पाणी माहिर नसीर महमूद चयो त दरिया हिकिड़े सूबे जो पाणी न आहे। अंग्रेज़नि जे दौर खां पाणी जे विच जा मामला रहिया आहिनि। सिंध ऐं पंजाब में ठा थींदा रहिया आहिनि। मुंहिंजो पाणी ऐं मुंहिंजी मर्ज़ी जी ॻाल्हि कंदड़ सुभाणे ॿियनि खे आबी अगराई जो तानो न ॾियनि। सुभाणे सिंध चवे त तेल ऐं गैस मुंहिंजे सूबे मां निकिरे थी, असां तेल ऐं गैस न ॾींदासीं त पोइ दाहूं न कनि। पाणी नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जो न आहे। नवाज़ शरीफ़ बि 90 जे ॾहाके में साॻी हरकत कई हुई, उन करे सिंध में नवाज़ लीग खे नफ़रत जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। केनाल रिथा फ़नी बुनियादनि ते रद्द थी चुकी आहे। वॾी ॻाल्हि त CCI में बि हिन मामले ते फ़ैसिलो थी चुको आहे। एहतजाज सभिनी जो हक़ आहे, पर ॾफेड़ पकड़ण सां मईशत खे नुक़सानु थींदो। रियासत टैक्स न वठंदी त मरातूं ऐं पघारूं किथां ॾींदी? आज़ाद कश्मीर जा 30% खां वधीक माण्हू सरकारी मुलाज़िम आहिनि। DG ISPR जो पुलंदरी में आज़ाद कश्मीर में शागिर्दनि खे ख़िताब दौरान सवालनि जा जवाब। ख़िताब दौरान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी खां अवामी एक्शन कमेटी जी भंजरा वारी सियासत ते सवाल कयो वियो, जंहिं ते हुन चयो त आज़ाद कश्मीर में सियासी सिस्टम कमु करे रहियो आहे। पाकिस्तान जो ख़्वाब ॾिसंदड़नि जो तालुक़ बि कश्मीर सां हो। पाक फ़ौज में अक्सर ऑफिसर ऐं जवान बि कश्मीरी आहिनि। कश्मीर जो मुस्तक़बिल कश्मीर बनेगा पाकिस्तान आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी PTI बानी सां मुलाक़ात। अडियाला जेल में 3 कलाकनि ताईं जारी मुलाक़ात में सियासी सूरतहाल ऐं पार्टी जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल। ज़रियनि मूजिबि अली अमीन गंडापुर बानी खे KP में गवर्नर समेत अहम मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी। बैरिस्टर सैफ चयो आहे त KP जे वॾे वज़ीर बानी खे समूरनि मामलनि ते एतमाद में वरितो। मुलाक़ात में अफ़गानिस्तान सां ॻाल्हियुनि जो मामिलो बि वीचार हेठि आयो। पार्टी जे अंदरूनी इख़्तिलाफ़नि ते बि ॻाल्हि ॿोल थी। बानी हिदायत कई त पार्टी में ॾफेड़ जी कोशिश कंदड़नि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वञे। TCP वधीक 1 लख टन खंडु घुराइण लाइ हिकु ॿियो टेंडर जारी करे छॾियो।
खंड इम्पोर्ट करण लाइ 6 अक्टूबर ते वाक तलब। ज़रियनि मूजिबि 6 अक्टूबर ते ई वाक खोलिया वेंदा ऐं 25,000 टन खां घटि खंड घुराइण बाबति वाक मंज़ूर न कया वेंदा। हुकूमत सरकारी सतह ते TCP वसीले खंड घुराइण जो फ़ैसिलो कयो हो। खंड जे इम्पोर्ट खे टैक्स खां बि छूट ॾिनी वई हुई। पासमा खंड घुराइण जी मुखालफ़त कंदे चयो हो त वाफ़र मिक़दार में खंड मौजूदु हुजण जी सूरत में ॿाहिरियां खंड घुराइण जी ज़रूरत नाहे। सदर ट्रंप ख़ातिरी कराई आहे त अमेरिका माइन्स एंड मिनरल्स इक़्तिसादी ऐं वापारी शोबनि में भरपूर सहकार कंदो। सदर ट्रंप सां वापार, सीड़पकारी, ऑयल एंड गैस एक्सप्लोरेशन ते ॻाल्हियूं कयूं। गुज़िरियल कुझु महीननि खां अमेरिका सां लाॻापनि में वधीक इस्तेहकाम आयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं लंडन में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म चयो त गॾियल क़ौमुनि में कश्मीर जी आज़ादी लाइ भरपूर आवाज़ उथारियो। पाणी जे हक़ ते बि खुली करे ॻाल्हायो। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां हर क़ौमी ऐं आलमी मामले ते मुशावरत कंदो आहियां। ईंदड़ वक़्त में बि हुकूमत ऐं इदारनि में हम आहंगी बरक़रार रही त पाकिस्तान दुनिया में वधीक उभरी साम्हूं ईंदो। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में ॾहाकनि खां भाइराणा लाॻापा आहिनि। मुआहिदे बाद कंहिं हिकु मुल्क ते हमिलो ॿिन्ही मुल्कनि ते हमिलो सम्झियो वेंदो। वज़ीर आज़म चयो त बोर्ड 2022 में सिंध में तबाही कई हुई। हिन भेरे पंजाब तबाही ॾिठी आहे। 1000 शहरी अजुल जो शिकार थी विया। फसल तबाह थी विया। नाज़ुक सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हौसला बुलंद आहिनि। सूरतहाल मां निकिरी अॻिते वधंदासीं। असां ताक़त जी टोड़ में शामिल न आहियूं। मुल्क मां गुरबत ऐं बेरोज़गारी जे ख़ात्मे, सीड़पकारी, ज़रात, माइन्स एंड मिनरल्स जे शोबनि ज़रिए ख़ुशहाली आणण लाइ सरगर्म आहियूं। मुल्क जे मफ़ादनि मूजिबि फ़ैसिला कया वेंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस तारिक महमूद जहांगीरी खे कम खां रोकण जो हुकुमनामो मुअतल करे छॾियो। जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जी सरबराही में 5 रुकनी आइनी बेंच ॿुधणी हलाई। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी, जस्टिस महसन अख्तर कियानी, जस्टिस बाबर सत्तार, जस्टिस सरदार एजाज़ इसहाक़ ख़ान ऐं जस्टिस सुमन रिफ़त इम्तियाज़ अदालत आरो पेश। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी जे वकील मुनीर मलिक चयो त तारीख़ में पहिरियों भेरो हाई कोर्ट जी 2 रुकनी बेंच जज खे अदालती कम खां रोकियो। तइ थियल कानून खे नज़रअंदाज़ कयो वियो। जज खे कम खां रोकण जे हुकुमनामे में इंसाफ़ जूं घुरिजूं पूरियूं न कयूं वयूं। जस्टिस शाहिद बिलाल धमाक सिंधे चयो त जस्टिस तारिक महमूद जहांगीरी जे ख़िलाफ़ दरख़्वास्त एतिराज़ मौजूदु हुआ। रजिस्ट्रार ऑफिस जे एतिराज़नि बावजूदु रिट पिटीशन ते नंबर कीअं लॻई? इन सवाल ते ॿिन्ही धुरनि जा वकील तयारी करे अचनि। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट जी 2 रुकनी बेंच जो हुकुमनामो मुअतल करे छॾियो। अदालत अटॉर्नी जनरल दरख़्वास्तगुज़ार मियां दाऊद ऐं ॿियनि धुरनि खे नोटिस जारी कंदे ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे जस्टिस तारिक जहांगीरी चयो त कराची यूनिवर्सिटी तरफ़ां डिग्री रद्द करण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। हैरत आहे त 34 सालनि बाद डिग्री रद्द करे रहिया आहिनि। दुनिया जी तारीख़ में ईअं कॾहिं नाहे थियो। कराची यूनिवर्सिटी जस्टिस तारिक महमूद जहांगीरी जे कानून जी डिग्री रद्द कई। डॉक्टर शाहनवाज़ क़त्ल केस में अॻूणे DIG जावेद जसकानी ऐं अॻूणे SSP असद चौधरी समेत 5 जवाबदार इश्तिहारी करार। संदन गिरफ़्तारी वारंट्स जारी। अॻूणे DIG जावेद जसकानी समेत 4 जवाबदारनि जूं मिल्कियतूं ज़ब्त करण जो हुकुम। मीरपुर ख़ास जी दहशतगर्दी टोड़ अदालत में ॿुधणी दौरान ज़मानत ते आज़ाद थियल पीर उमर जान सरंदी ऐं अॻूणे SSP उमरकोट आसिफ रज़ा बुलो समेत 12 जवाबदार पेश थिया। गिरफ़्तार अॻूणो सब इंस्पेक्टर CIA हिदायतुल्ला नारे जो कांस्टेबल नादिर, ग़ुलाम कादिर, फरमान, अताउल्ला ऐं अलजुड़ियो खे पुलिस अदालत में पेश कयो। लाॻीतो पेश न थियण ते जावेद जसकानी समेत 4 जवाबदारनि ख़िलाफ़ सेक्शन 88 ऐं अॻूणे SSP असद चौधरी ख़िलाफ़ सेक्शन 87 तहत कार्रवाई जो हुकुम। ॿुधणी 9 अक्टूबर ताईं मुलतवी। सिंध एम्प्लॉयज़ अलायंस जे सॾ ते सरकारी ऑफिसिस जी तालाबंदी बरक़रार। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में स्कूल समेत ॿियनि सरकारी ऑफिसिस जी तालाबंदी करे मुलाज़िमनि जो एहतजाज। टंडो आदम, वगण, थरड़ी मोहब्बत, सिजावल जुणेजो ऐं कड़ियो घंवर में मुलाज़िमनि पारां तालाबंदी करे एहतजाज। मोरो, काज़ी अहमद, सटमेल, बहराम, गंबट, पडीदन ऐं शाहपुर चाकर में बि मुलाज़िमनि जा मुज़ाहिरा। नवाब शाह, खैपुर, कंबर, मटियारी, मदेजी, मियां साहब, दौड़ ऐं टंडो जाम में बि सरकारी ऑफिसिस जी तालाबंदी करे मुलाज़िमनि जो एहतजाज। मुलाज़िम अॻवाननि जो चवणु आहे त पेंशन में कटौती मंज़ूर न आहे। जाइज़ मुतालबा मञण ताईं एहतजाज जारी रहंदो। स्टेट बैंक इलेक्ट्रिक मोटरसाइकिल, रिक्शा ऐं लोडर मुहैया करण लाइ स्कीम पधरी करे छॾी। स्कीम तहत 16,000 इलेक्ट्रिक बाइक्स, 3,170 रिक्शा ऐं लोडर मुहैया कया वेंदा। बाइक्स लाइ 2 लख रुपया ऐं इलेक्ट्रिक रिक्शा तोड़े लोडर लाइ 8,80,000 रुपया कर्ज़ ॾिनो वेंदो। स्टेट बैंक चयो आहे त पहिरें मरहले में 40,000 बाइक्स, 1,000 रिक्शा ऐं लोडर ॾिना वेंदा। ॿिए मरहले में 76,000 बाइक्स, 2,171 रिक्शा ऐं लोडर मुहैया कया वेंदा।
ई बाइक लाइ कर्ज़ 2 साल ऐं ई रिक्शा लाइ कर्ज़ 3 सालनि ते बदल हूंदो। वापीदारनि खां कर्ज़ ते व्याज न वरितो वेंदो। ऐं मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो सोन जो फ़ी तोलो मुल्ह 4 लख रुपयनि खां चढ़ी वियो। सोन 5,900 रुपया महांगो थियण खां पोइ 4,36,000 रुपया फ़ी तोलो थी वियो। 10 ग्राम सोन जो मुल्ह 5,058 रुपया वाध सां 3,46,021 रुपया थी वियो।